नाज़रीन, जुडो में एहसास कफ़ालत तहत गरीबन के मिलंदड़ पैसनि मां गैर कानूनी कटौती जारी है, जंहिं सबब गरीब माण्हू सख्त परेशान आहिनि। इन हवाले से पेश है इसहाक सागर जी हीअ रिपोर्ट। जुडे जे बॉयज़ हाई स्कूल में कायम एहसास कफ़ालत जे सेंटर ते मौजूद आहियूं। हिते सब खां पहिरीं त इहो इशू है त हिते सोशल डिस्टेंस जो को भी हिते बंदोबस्त न कयो वियो आहे। माण्हुनि खां पुछा करूं था त हू कहिड़े मसइलनि जो शिकार आहिनि। एजेंट HBL कॉन्ट्रैक्ट की तरफा कम करे रहिया आहियूं। सुबह जो 9 बजे अचूं था, शाम जो 4 बजे ताईं असां हिते कम करूं था। हिन कोरोना वबा जी हिन खतरे में असां को भी असांखे जेको सोशल डिस्टेंस कोन थो मिले, ना ही को असां सां इंतजामिया तावन करे थी, ना ही को हिते असांजे लाइ पाणी जी सहूलियत है, न को वॉशरूम है, न को खाधे पीते जी असांजे लाइ सहूलियत है। ऐं असां इंतहाई परेशानी में हेॾी गर्मी में लाइट जी भी को सहूलियत कोन्हे। इन दौरान असां हिते कम करे रहिया आहियूं। पुलिस भी यहाँ पर बढ़ाई जाए। एक लेडीज़ पुलिस है और लेडीज़ इतनी ज़्यादा होती हैं कि जो उनसे संभाली नहीं जाती है। इतनी ज़्यादा आवाम, जिसको पैसे मिल जाते हैं वो तो कहते हैं ठीक है, जिसको पैसे नहीं मिलते हैं वो कहते हैं कि सिफारिश चल रही है। अभी इतने लोगों में से हमको क्या पता कि कौन पहले आया है कौन बाद में आया। हर इंसान यही कहता है कि हम सुबह से बैठे हैं, हम सुबह से बैठे हैं। यहाँ पर ना कोई पानी का बंदोबस्त है, ना लाइट का है। बगैर लाइट के हम यहाँ पर काम करते हैं इस आवाम के लिए। और ना ही वाशरूमों के अंदर पानी है कि हम वाशरूमों में जा सके, और ना ही पीने के लिए पानी है। फिर भी हम इधर बैठ के आवाम के लिए खिदमत कर रहे हैं और काम कर रहे हैं। लेकिन कुछ असांजा जेके हिते पैसा रिसीव करण वारा आहिनि, हिननि जूं बि थोड़ियूं ग़लतियूं आहिनि। लाइन ठाहिनि कोन था ऐं बस हलिया वञनि था। पोइ इन्हनि जो पंहिंजे प्रॉब्लम जे करे कुझु हिते पुलिस वारा लाज़मी आहे त पोइ इहो कुझु असांखे चवनि था। लेकिन असां लाइन जगह ठाहे कोन थी। लाइन ठाहे त असांजो मसइलो हल थी। मां शहर में काई कोरोना वायरस जे करे बीमारी करी बंद करी छड़ी। मजूरी असीं गरीब माण्हू वञूं कॾा, छा खायूं, छा बचन खे खारायूं। 5 ॾींहं वियो पेरनि भर बियो वरी वञूं होला। किन माण्हू आहियूं, मजदूर माण्हू आहियूं, रुली आहियूं, अटे लाइ परेशान लॻा पियो। त ॿियनि खे 1000 रुपया वठी ॿियनि खे पैसा ॾियनि पिया, असांखे ॾियनि कोन था। असांखे चवनि था ॾियनि कोन पिया, लोग रुलाइनि पिया असांखे। असीं 4 ॾींहं वठी 5 ॾींहं लोग बी असीं गरीब मिस्किन माण्हू केॾा वञूं। असां सभिनि खां गुज़ारिश आहे असांजो कुझु हलियो करियो वञे।